हिन ख़बर लाइ असां सां ताउन कयो आहे। बिगेट अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली पैदावार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ी अहमद लॻोट लाखाट में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां पुलिस थाने जे साम्हूं झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में लठियूं सिरोटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल काज़ी अहमद पहुचायो वियो, जिते हिकु धुर जो आसिफ़ जतोई, मोर जतोई, सज्जाद जतोई ऐं ॿी धुर जो हक़ नवाज़ जतोई शामिल आहिनि, जिन मां हक़ नवाज़ जतोई ऐं मोर जतोई खे नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मी हक़ नवाज़ जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फुटियूं रखण जे ॻाल्हि तां मुंहमारी थी हुई, जंहिंजी कंप्लेन असां SHO लाखाट दाऊद ज़िंद खे ॾिनी हुई, पर SHO असांजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे वापसि करे छॾियो ऐं पुलिस थाने जे साम्हूं असां मथां मुख़ालिफ़ गार गंद करे हमिलो कयो ऐं पुलिस तमाशो ॾिसंदी रही। असां SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त असां ते हमले में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असांखे इन्हनि मां खुटको आहे, बाला ऑफिसरनि खे असां अपील था कयूं, महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजी FIR कटी वञे। शुक्रिया। अच्छी मख चांदी जड़ी कप है उन जी भली पैदावार के हासिल करण में एक तमाम वॾी रुकावट है। बिगेट अच्छी मखा पाक चांदी जड़ी भली पैदावार। बिगेट लाखा पेस्टिसाइड धूना मोड़ी ते दस्तयाब है। प्रोपराइटर अब्दुल हकीम खसकेली।